हाणे कुछ मानू पानी ते कब्जो करे था सकन। तव्हांजो सिंधु दरिया आहे पंजाब जे हथ में आहे, पंजाब पानी ॾिए हुनजी मर्ज़ी आहे, न ॾिए हुनजी मर्ज़ी आहे। सुभाणे बचाल बि पानी ते कब्जो कंदो, चवंदो जेके मूंखे मञंदा मां ॾींदुमि। खुदा जी ज़ात रोक समाज हथनि ते ॻणण जेतिरा मुस्लमान बचंदा, बाक़ी न त दजाल ते कलमा पढ़ंदा। चवंदा पानी ॾे मरूं था, तोखे मञूं था, तूं सही आहे। अल्लाह कोने, रसूल कोने, तू दजाल सही आहे। वरी माण्हू भुख मरंदा, दजाल चवंदो मूंखे जेको मञंदो हुनखे ॾींदुमि। त पोइ जेकॾहिं तव्हां पाणीअ ते ईमान था रखो ऐं पाणी जे लाइ जलसे जुलूस जे लाइ तयारु आहियो, मां इनकार नथो कयां। मां चवां थो भली पाणी लाइ बि जुलूस कढो, बिजली जे लाइ बि जुलूस कढो, इहे असांजूं बुनियादी ज़रूरतूं आहिनि। पाणीअ खां सवाइ बि इंसान ज़िंदा न रही सघंदो, बिजलीअ खां सवाइ इंसान ॾुखियो ज़िंदगी गुज़ारींदो। पाणी बि ज़रूरी, बिजली बि ज़रूरी, पर यार इहे त कोन्हे त पाणीअ जे लाइ हर रोज़ जुलूस निकिरे, बिजली जे लाइ हर रोज़ जुलूस निकिरे। भला इन ई जुलूस में जेको तव्हां बिजली लाइ कढो था, इन ई जुलूस में ॿ लफ़्ज़ नबीअ जे लाइ बि ॻाल्हायो, इन ई जुलूस में जेको पाणी लाइ कढो आहे, इन ई जुलूस में ॿ लफ़्ज़ क़ुरान जे लाइ बि ॻाल्हायो। पर यारो ॻाल्हि ॿुधो, पाणी ऐं बिजलीअ जे लाइ मरण वारो तव्हांखे क़ब्र में हलणो आहे, ऐं क़ब्र जे अंदरि न पाणी न मानी, क़ब्र जे अंदरि न बिजली न हवा। जे क़ब्र जे अंदरि कमी ईंदो त मोहम्मद मुस्तफा कमी ईंदो, जे क़ब्र जे अंदरि कमी ईंदो त क़ुरान कमी ईंदो, जे क़ब्र जे अंदरि तोखे मुंहुं ॾियणो आहे त पंहिंजे रब करीम जे ज़ात सां मुंहुं ॾियणो आहे। मां तव्हांखे कुछ ॻाल्हियूं खोले ॿुधाइण थो चाहियां। नसीराबाद वारो ॿुधो कुछ ॻाल्हियूं। इहे जेके बिजली जे लाइ जुलूस कढनि था, हिकु पासे हिन जो कमु हलो आहे, पर इहे माण्हू हर रोज़ निकिरनि था, हेतिरा ॾींहं बेअदबी गुस्ताखी खे गुज़रिया आहिनि, हिकिड़ो लफ़्ज़ बि नथा ॻाल्हाइनि हिन बेअदबी गुस्ताखी जे लाइ। छो? छा ॻाल्हि आहे? इन त नाहे त हे उन्हनि जा साथी आहिनि या हिननि जे जुलूसनि जलसनि में अहिड़ा माण्हू शरीक आहिनि। इन त नाहे त खुद सोशल मीडिया ते इहे माण्हू अहिड़ो गंद फैलाइनि था। इन त नाहे इन्हनि जे तंज़ीमुनि जा अॻवान खुद अहिड़ा किताब लिखी चुका आहिनि। थोरो सोचो, इहा हिकिड़ी ड्रामेबाज़ी आहे, चालबाज़ी आहे। तव्हांजे बिजली जे लाइ जुलूस वाक़ई कढंदा आहिनि, तव्हांजे पाणीअ जे लाइ बि जुलूस कढनि था, पर तव्हांजे नबीअ जी इज़त जे लाइ लफ़्ज़ नथो निकिरे हिन जे ज़ुबान मां, तव्हांजे क़ुरान जे लाइ लफ़्ज़ नथो निकिरे हिन जे ज़ुबान मां, तव्हांजे दीन जे लाइ लफ़्ज़ नथो निकिरे हिन जे ज़ुबान मां। छो? जुलूस बि आहे, माण्हू बि आहिनि, ॻाल्हायो बि था, पर हिते तव्हां लफ़्ज़ इहो छो नथा कढो? मालूम थियो तव्हां सां तव्हांजे ईमान सां रांदि खेॾी थी वञे। तव्हांखे पाणी ॾेई, तव्हांखे बिजली ॾेई, तव्हांखे नालियूं ॾेई, तव्हांखे रोड ॾेई, तव्हांजो ईमान फुरण था चाहिनि। इहे माण्हू तव्हांजे दीन जा दुश्मन आहिनि। ठीकु आहे, हीअ जान जेका आहे इहा मिली आहे त मोहम्मद मुस्तफा जे सदके, पर जे हिन जान ते कलमो न हुजे, हिन दिमाग़ में कलमो न हुजे, पोइ हीअ जान कहिड़े कम जी? भई बिजली त पोइ खपई हिन जान खे, पर हिन जान खे अवल तोखे ईमान खपे, हिन जान खे अवल तोखे क़ुरान खपे, हीअ जान अवल तुंहिंजे नबीअ जे मथां क़ुर्बान ॾे। त थोरो सोचो। ऐं हे जेको तव्हां नसीराबाद शहर जा मुस्लमान जेको लापरवाही लातालगी था ॾेखारियो पंहिंजे दीन खां, पंहिंजे क़ुरान, पंहिंजे इस्लाम खां, ऐं अॼु बि पंहिंजा धंधा दुकान घड़ी खण बि नथा छॾण लाइ तयारु न आहियो। तव्हांखे इहो पैसो कमु ईंदो, तव्हांखे इहो दुकान तव्हांखे कमु ईंदा, तव्हां न मरंदो, तव्हां ख़बर में न हलंदो। रुगी असां इहा मुल्हनि जी ज़िमेदारी आहे, रुगी असां मौलवियुनि जी ज़िमेदारी आहे। छा क़ुरान तव्हांजो न आहे? या तव्हां बि हुननि जहिड़ा आहियो जेके पाणी बिजली जे लाइ तव्हां कनि था, पर नबीअ जो नालो हिननि जे ज़ुबान ते नथो अचे? अरे जे ज़ुबान ते नथो अचे त यकीन कयो हिननि जे दिलि में बि नबी जो नालो न आहे। जंहिंजे ज़ुबान ते क़ुरान
यकीन रखो इनके अंदर में कुरान जो नालो बना है, कुरान जी इज्जत ना है, अल्लाह जो नालो इन्हें जुबान ते नथो अचे। मां दावा सां चवां थो इन्हनि जे अंदर में अल्लाह जो नालो कोन्हे को, इन्हनि वटि ईमान ई कोन्हे को। मां नसीराबाद शहर जे अंदर ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहियां, साम्हूं बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। हिते असां वटि हूंदो हो लक्ष्मण दास, हिते पोयां मदरसे जे भरिसां हुनजो घर हो। असां हुन लाइ कचहरी कंदासीं, हुनखे कलमो यादि हो, हुनखे क़ुरान यादि हो खोड़ सारो। इहे जेके नाम निहाद मुस्लमान अथव, इन्हनि खे कलमो वञे लक्ष्मण दास वांगुरु यादि आहे। लक्ष्मण दास अञा हिननि खां भलो हो, छो त हो पंहिंजे मज़हब सां सचो हो। हे लक्ष्मण दास खां वधीक ख़राब आहिनि, छो त हे पंहिंजे मज़हब जा गद्दार आहिनि। हिननि खे पंहिंजे मज़हब सां का दिलचस्पी कोन्हे। हे एजेंट आहिनि, एजेंट परावा ॿाहिरियां धरती जो नालो आहे, क़ौम परस्ती जो नालो आहे। छोकरो काने छोकरो किताब ये किताब मां वटि जेम्स सैयद जो किताब आहे, मां ॾिजंदुसि कोन, भली मूंखे केरु मारे त मारे। असांजा मुला ॾिजनि था, हींअर ताईं कंहिं बि खलील चांडीअ जो नालो न वरितो। क़ुरान जी बेदबी वारनि जे लाइ जुलूस निकिता, कल्ह निकिता। अॼु बि असां सां गॾु बि जेके दोस्त आहिनि तकरीर कनि था कंहिंजे नाले, भाई क़ुरान जी बेहरमती थी आहे। ऐं जेको खलील चांडे बकवाद कई आहे उन जे लाइ नथा ॻाल्हायो। हैदर खोसे जेको ज़ुल्म कयो आहे, नबी असांजे मदीने वारे साईं जे नाले लिखियो अथई त रनू फुरींदो हो माण्हुनि खां, अरे उन जे ख़िलाफ़ नथा ॻाल्हायो। हे जीएम सैयद जो किताब आहे, हिन किताब जे अंदर लिखियो अथई, मां चैलेंज थो कयां, भली मूंसां केरु ॻाल्हाए सुभाणे, अॼु ॻाल्हाए अचो, मां तव्हांखे खोले ॾेखारियां थो। हिन में जीएम सैयद लिखियो आहे त नबी ॿ शयूं खणी आयो, हिकिड़ी में कामयाब थियो, हिकिड़ी में नाकाम थियो। नऊज़ बिल्लाह मिनहा। जीएम सैयद लिखियो आहे त महदी, इहो इमाम महदी अचण जो हिकिड़ो मिड़ई जेको सो गानेबाज़ी आहे, महदी कोन ईंदो। जीएम सैयद लिखियो आहे जन्नत ऐं जहन्नम हिकिड़ो धोखो आहे, दिलासो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे को। जीएम सैयद लिखियो आहे त क़ुरान हर्फ मञणु ज़रूरी न आहे, क़ुरान खे हर्फ मञणु ज़रूरी न आहे। क़ुरान जा कानून हमेशा दुनिया ते हलणु ज़रूरी न आहे, क़ुरान खे सभु क़ौमूं मञणु ज़रूरी न आहे। मदीने वारे साईं जे लाइ लिखे थो त पैगंबर जी हर ॻाल्हि हर माण्हू मञे ज़रूरी न आहे, हर क़ौम मञे ज़रूरी न आहे, हर ज़माने में इन नबीअ जी ॻाल्हि मञी वञे ज़रूरी न आहे। हिन किताब जे अंदर लिखियो पियो आहे, चवे थो खिलाफत राशिदा या इस्लाम जे अंदर मुल्क हलाइण जो कानून आहे ई न क़ुरान में, न हदीस में, न नबीअ वटि। हुजे हा त नबी पाण हुकूमत हलाए हा। इहा तो उम्र जी चालाकी आहे जंहिं खिलाफत राशिदा क़ाइम कई ऐं मुसलमाननि खे चई वियो त इस्लाम जे अंदर हुकूमत हलाइण जो निज़ाम आहे। जीएम सैयद ने सिंधु जे सान्या किताब जे अंदर तो लिखे त इस्लाम जे अंदर हुकूमत हलाइण जो को बि निज़ाम कोन्हे। इहा उम्र जी चालाकी आहे। अरे जेको तव्हांजे इस्लाम खे नथो मञे, तव्हांजे नबीअ खे चवे थो नाकाम वियो, तव्हांजे क़ुरान जे नाले तो चवे रे जी हर ॻाल्हि नाहे मञणी, तव्हांजे नबीअ जे नाले तो चवे त हर ॻाल्हि नाहे मञणी, इमाम महदी जे नाले तो चवे त इन जो अचणु ज़रूरी न आहे, जन्नत जहन्नम जे नाले तो चवे, इहो दिलासो ऐं धोखो आहे। पोइ अहिड़े खे तव्हां रहबर मञियो ऐं अहिड़े खे तव्हां पंहिंजो सिंध जो दोस्त मञियो, अहिड़े खे तव्हां पंहिंजो अॻवान मञियो, अहिड़े खे तव्हां पाण इन जे पार्टी ते वञो। ओ भाईजान, असां तव्हांखे हलाल ऐलान ॿुधायूं था, मता सुभाणे अल्लाह जे आॾो को कब हेठि करे बि है। इहे बिजली पाणीअ जे नाले में तव्हांजे ईमान जा धाड़े अथव, ॿियो कुझु बि कोन्हे को। बाक़ी सिंध मुंहिंजे नबीअ जी आहे, सिंध मदीने वारे घोट जी आहे, सिंध भेटाईअ घोट जी आहे, सिंध कलंदर शहबाज़ जी आहे, सिंध कंबर वारे घोट जी आहे, सिंध वलियन सुहारन जी आहे। कल्ह बि सिंध जे लाइ अल्लाह जा वली उथिया, बिलावल मखदूम बिलावल विढ़ियो, शाह हिदायत विढ़ियो, सूर्य बादशाह विढ़ियो। सोना अॼु बि जेकॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु ईंदो, इंशा अल्लाह ताला कलमे पढ़ण वारा पोइ हिते न हटंदा, छो त मको मदीनो दारुल इस्लाम माना इस्लाम जो घर आहे ऐं सिंध दारुल इस्लाम इस्लाम जो दर आहे।
जे सिंध इस्लाम जो दर आहे त सिंध कलमे वारनि जी आहे, सिंध क़ुरान वारनि जी आहे, सिंध मुस्लमाननि जी आहे, सिंध पीरनि फ़कीरनि जी आहे। इन करे कंहिं बि मुल्हिद, कंहिं कम्युनिस्ट, कंहिं नाम निहाद क़ौम परस्त, सभिनी क़ौम परस्तनि जा असां मुखालिफ़ न आहियूं। जेको क़ौम परस्त मुंहिंजे नबीअ खे मञे थो मां उनजो ग़ुलाम आहियां, जेको क़ौम परस्त क़ुरान खे मञे मां उनजो ग़ुलाम आहियां, जेको क़ौम परस्त अल्लाह खे मञे थो असां उनजा नौकर आहियूं। बाक़ी ये नाम निहाद क़ौम परस्त हे उनजा किताब हे हिकिड़ो न आहे, अहिड़ा हिन जा 40 किताब लिखियल आहिनि ऐं खोड़ सारियूं अञा हिन जे अंदरि बेअदबियूं मौजूद आहिनि जेके कॾहिं वक़्त सिर वरी बि तव्हांजे आॾे सुठा पेज खोले तरी ॿुधाईंदासीं त हिन किताबनि जे अंदरि कुफ्र भरियल आहे ऐं हिन जा पैरोकार कुफ्र जा पैरोकार आहिनि। इन करे असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त सिंध जे अंदरि खलील चानियो खे गिरफ़्तार कयो वञे, हैदर कोसो गिरफ़्तार थियल आहे उनखे फांसी ते चाढ़ियो वञे ऐं इन्हनि जी बाक़ियात जेका सोशल मीडिया ते भौके थी इन्हनि जी सोशल मीडिया जा अकाउंट ब्लॉक करे इन्हनि खे गिरफ़्तार करे इन्हनि खे सज़ा ॾियारी वञे ऐं GM सैयद जा सभई किताब जेके छपियल आहिनि इन्हनि ते पाबंदी विधी वञे। छा तव्हां इन ते राज़ी आहियो? सभई हथ मथे खणी गवर्नमेंट का मुतालबो कयो GM सैयद जा छपियल किताब उन्हनि ते पाबंदी लॻाई वञे। न खपनि असांखे सिंध जे अंदरि GM सैयद जा किताब। असां सिंध खे सुञाणूं था, सिंध असांजी अम्मा आहे, सिंध असांजी धरती आहे। हे रत सिंध खां वधीक कीमती न आहे, धरतीअ खां वधीक हे रत कीमती न आहे। इंशाअल्लाह हे रत सिंध धरतीअ जे मथां कुर्बान कबो। सिंध असांजे वलियनि जी, सिंध असांजे पीरनि जी। उन खां अलावा सुईदनि जे अंदरि क़ुरान खे जलायो वियो आहे, साड़ियो वियो आहे। बसि मां आख़िरी जुमिलो चवां, तुंहिंजे क़ुरान खे छो था साड़े? काफ़िर तुंहिंजे क़ुरान खे छो था साड़े? चइबो त तुंहिंजे क़ुरान सां हो मुक़ाबिलो नथा करे सघनि। जेको कंहिंसां मुक़ाबिलो न करे सघंदो आहे न तो साड़ मां हुनखे मारींदो आहे या साड़ींदो आहे। चइबो त तव्हांजे क़ुरान सां मुक़ाबिलो नथा करे सघनि। तो जे तव्हांजे क़ुरान सां मुक़ाबिलो काफ़िर नथो करे ऐं तव्हांजे क़ुरान खे साड़े थो त पोइ तव्हां पंहिंजे क़ुरान खे छो छॾे ॾिनो आहे? पंहिंजे क़ुरान खे पढ़ो, पंहिंजे क़ुरान ते अमल कयो ऐं पंहिंजे क़ुरान ते ज़िंदगी गुज़ारियो। इहा ई तव्हां असांजी कामयाबी आहे। वमा अलैना इल्लल बलाग।